पाक फौज तालके डीपले शकूर डंड में एक बियो कामयाब रेस्क्यू ऑपरेशन। पाक फौज के जवानन शकूर डंड में फाथल मुहाणन के रेस्क्यू करे वरतो है। रेस्क्यू कयल मुहाणन के खानदानन में औरतुन ऐं ॿारन जो वडो अंग शामिल है। पाक फौज के ऑफिसरन की सरबराही में दिलेर दस्ता पंहिंजी जानियुनि जी परवाह न कंदे मुतासिर माण्हुनि ताईं पहुता। एक मुश्किल पर कामयाब हिकमत अमली तहत समूरन मुहाणन के महफूज हंधन ॾांहुं मुंतकिल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। पाक फौज तालके डीपले ऐं शकूर डंड में एक बियो कामयाब रेस्क्यू ऑपरेशन किया है। पाक फौज के जवानन शकूर डंड में फाथल मुहाणन के रेस्क्यू करे वरतो है। रेस्क्यू कयल मुहाणन के खानदानन में औरतुनि ऐं ॿारनि जो वॾो अंग शामिल है। जॾहिं त पाक फौज के ऑफिसरन की सरबराही में दिलेर दस्ता पंहिंजी जानियुनि जी परवाह न कंदे मुतासिर मुहाणन ताईं पहुता। एक मुश्किल पर कामयाब हिकमत अमली तहत समूरन मुहाणन के महफूज हंधन ॾांहुं मुंतकिल कयो वियो आहे।